पीर जो ॻोठ में शाहपुर गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल में उस्तादनि ऐं पटेवालनि जी खोट सबबि शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियण लॻी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो ॻोठ खां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान ख़ासकेली पंहिंजी हिन रिपोर्ट में। बॉयज़ प्राइमरी स्कूल शाहपुर में जेको आहे उस्तादनि जी खोट आहे ऐं जेको आहे पखनि जो जेको आहे काफ़ी एजुकेशन वर्क्स वारा 2019-20 में कमु शुरू कयो जेको अध में छॾियो आहे ऐं असां वटि जेको आहे उन फर्श ऐं इन क्लासनि जी बिजली उहे बि सभु कम जेको आहे अध में छॾे हलिया विया ऐं पाणीअ जी वाटर टैंक ठाही अथऊं उन में जेको आहे उन्हनि खे थधे पाणी लॻाइणो मोटर हणणो हुयो ऐं उहे बि अध में छॾे हलिया विया। असांजे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल शाहपुर नालो आहे। मुंहिंजो नालो मोहसिन शाह आहे। असांजे स्कूल में उस्तादनि जी खोट आहे जेकी असां तालीम हासिल नथा करे सघूं। असांखे उस्ताद खपनि जेका असां पढ़ाए सघनि असां तालीम वधाए सघूं। हमारे स्कूल का नाम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाहपुर, मेरा नाम मोहम्मद शाम है और हमारे स्कूल में पटेवाल की बहुत कमी है। हम सुबह आके स्कूल की सफाई करते हैं, गुलों को पानी देते हैं, गुलों की सफाई करते हैं और हमारे स्कूल में खेलने के ग्राउंड भी हैं। अस्सलाम सर, मुंहिंजो नालो उस्ताद मोहम्मद आसिम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाहपुर का। तो असांजे स्कूल में उस्ताद जी ॾाढी खोट आहे जंहिंजे करे ॿारनि खे तकलीफ़ थिए पढ़ाईअ में ऐं असांजे स्कूल में पटेवाले जी चौकीदार जी ऐं माली सभु ज़रूरत आहे। ॿारनि जी सफ़ाई करणी थी पए ऐं असांखे ॾाढी तकलीफ़ आहे पढ़ाइण में बि ऐं कमु करण में बि। महिरबानी करे आला अख़्तियारनि खे असां ज़रूरत था कयूं असांजे स्कूल में पटियालो ऐं उस्ताद मुक़ररु करे असांजी परेशानी ख़तमु कई वञे। पीर जो ॻोठ गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल में उस्तादनि ऐं शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी शागिर्दनि जो वधीक चवणु हुयो त असांजे स्कूल में उस्ताद ऐं पटेवाला न हुजण जे करे असांखे तमामु घणी दिक़त पई थिए। पटेवाला न हुजण जे सबबि असीं सफ़ाई सुथराई पिणु पाण करे रहिया आहियूं। असां आला अख़्तियारनि DO ऐं TO साहिबु सिंध गवर्नमेंट तालीम बोर्ड खां अपील था कयूं त असांखे पटेवाला मुक़ररु करे ॾिना वञनि जीअं असांजी तालीम तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ पीर जो ॻोठ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।